बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरी सिर्फ प्रोग्राम दी फ्रंट पेज आऊँ है लैला निसार ऐं मूंसां गॾु स्टूडियोज़ में मौजूद आहिनि सीनियर साफ़ी GM जमाली साहब। जमाली साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। नाज़रीन, तमामु सुठियूं ख़बरूं हुयूं आहिनि तव्हां सां शेयर करण जे लाइ फ्रंट पेज ते। सभ खां पहिरीं ख़बर इहा आहे त अॼु जीअं वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ साहब थर जे हिकु ॾींहं जे दौरे ते आयल हुया। उन जो सबबु इहो हुयो त वज़ीर आज़म साहब 330 मेगावाट पावर प्लांट ऑफ थर एनर्जी लिमिटेड जी जो इफ़्तिताह अॼु करे छॾियो आहे। हिकु तमामु सुठी ख़बर असांजे लाइ इहा आहे जंहिंखे वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ पाण बि मुल्क जी मईशत जे लाइ या मुल्क जी बहितरीअ जे लाइ गेम चेंजर करार ॾिनो आहे। इन खां अलावा हिकु ॿी बि ख़बर आहे जेका असां प्रोग्राम जे दौरान ई शामिलु कंदासीं। उहा बि तमामु सुठी ख़बर आहे त पाकिस्तान लाइ जी कामयाबी चइजे त UNO पारां जेको आहे मौसमियाती तब्दीली जी तबाहीअ बाबति ठहराउ मंज़ूर थी चुको आहे, जंहिंमें 141 मुल्कनि जेको आहे गॾियल तौर ते उहो ठहराउ मंज़ूर कयो आहे। सो उहा बि मां तव्हांखे ख़बर जेको आहे ॿुधाए छॾी, यकीनन सुठी ख़बर आहे। ऐं उन खां अलावा सियासत में छा हले पियो ऐं ॿोॾि सबबु छा सूरत हाल आहे, असीं उन ते बि प्रोग्राम जे दौरान ॻाल्हाईंदासीं। खोड़ ख़बरूं आहिनि तव्हां सां डिस्कस करण जे लाइ, जेको सियासत में बि हली रहियो आहे या ॿोॾि हवाले छा स्टेटस आहे, करंट केतिरा मुतासिर जेके आहिनि या केतिरा माण्हू हाणे घरनि जी तरफ़ रवानो थी रहिया आहिनि, छा ज़िंदगी मामूल जी तरफ़ अची रही आहे या हिन वक़्तु ताईं रोडनि ते जेको आहे पाणी उहो बीठल आहे। छो त असीं जेकॾहिं ॿिए पासे ॾिसूं त हिन वक़्तु ताईं खोड़ अहिड़ियूं जॻहियूं आहिनि जिते माण्हू हिन वक़्तु ताईं सरापा एहतिजाज आहिनि त उन्हनि जे रोडनि रस्तनि तां या जिन मोहल्लनि में उहे रहनि पिया, जिन ॻोठनि में उतां पाणी जेको आहे जल्द खां जल्द नेकाल कयो वञे। सो प्रोग्राम जी शुरूआति फ्रंट पेज ते असीं हिन ख़बर खां कंदासीं। जमाली साहब, सुठी ख़बर आहे, थरकोल प्रोजेक्ट काफ़ी सालनि खां हिन ते कमु हली रहियो हुयो। अॼु वरी इन जी जेकी ही फ़ेज़ 2 जी असीं ॻाल्हि कयूं, जिन वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ पाण बि चयो त $6 बिलियन जेके आहिनि उहे बची सघनि था इन जे नतीजे में। त इन ते अव्हां जो छा ख़्यालु आहे ऐं ही बिजली पहुचाईंदो सॼे पाकिस्तान खे, प्रोजेक्ट खे केतिरो टाइम लॻंदो ऐं केतिरो ही हिकिड़ी ख़ुशाइनि ॻाल्हि आहे सभिनी पाकिस्तानियुनि जे लाइ? ॾिसो, सभ खां अॻु में त असां सिंध वासियुनि खे मुबारकबाद ॾियूं त उन्हनि जे सभ खां पसमंदड़ चवराईंदड़ इलाइक़े सही थरपारकर जेके अलाह साईं मादनी वसीलनि सां मालामाल रखियो आहे ऐं उन पसमानदा सभ खां वधीक इलाइक़े जेको आहे हिन पाकिस्तान खे रोशन करण जे लाइ जेको आहे पंहिंजो किरदारु अदा कयो। ऐं मूंखे यादि आहे 1988 में जॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो वज़ीर आज़म हुई हिन मुल्क जी, त सभ खां अॻु में हुन इन थर कोल उन ज़माने में ज़ाहिर न हुते इंफ्रास्ट्रक्चर हो, न अहिड़ी का माण्हुनि जी एक्सेस हुई, तमामु मुश्किल हो, अचणु वञणु आमदोरफ़्त तमामु मुश्किल हुई। पर हिकिड़े लीडर जो विज़न हुयो ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो न सिर्फ़ु पाकिस्तान में बल्कि दुनिया जे मुख़्तलिफ़ फ़ोरम ते थर कोल जे हवाले सां हिकिड़ो अहिड़ी शइ ॿुधाइणु शुरू कई जंहिंखे उन वक़्त में को माण्हू तस्लीम करण लाइ तयारु कान हुयो। उन खां पोइ आहिस्ता आहिस्ता वरी नवाज़ शरीफ़ जी हुकूमत अची वई त उहे जेके थर जे हवाले सां स्टडीज़ थियलूं उन्हनि सभिनी खे में प्रॉब्लम्स क्रिएट कया विया। वरी 93 में वरी जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत आई त वरी उन्हनि थर ते फोकस कयो ऐं बेनज़ीर भुट्टो चयो त इहो थर जेको आहे उहो सॼे पाकिस्तान जी तक़दीर बदिले सघे थो। सही। पर बहरहाल वरी छो जो मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी जा पाण में इख़्तिलाफ़ रहिया ऐं इहो मनसूबो जेको आहे कंहिं बि तरीक़े सां पाया तकमील ताईं न पियो पहुचे, या बदकिस्मती हिन पाकिस्तान जी मां सम्झां थो। उहो एॾो वॾो मनसूबो आहे जो दुनिया में 7 नंबर ते थर कोयले जे हवाले सां वॾो ज़ख़ीरो थरपारकर में रखंदड़ आहे। इहो सिर्फ़ु थरपारकर जे कोयले जी ॻाल्हि आहे ऐं असां वटि ॿिया डिस्ट्रिक्ट्स में कोयलनि जा काफ़ी ज़ख़ीरा मौजूदु आहिनि। पर बहरहाल जेको बि थियो, वक़्तु गुज़रंदो वियो ज़िंदगी जो ऐं हिन मुल्क खे उहा तरक़ी जेकी उन वक़्तु मिलणु घुरिजे आहे उहा न मिली सघी ऐं पाकिस्तान जो आवाम ईअं ई महरूमी ऐं मिसकिनी में पंहिंजो ज़िंदगी गुज़ारे थो। ऐं अॼु जेको बिजली जो रेट जेको माण्हू बिल अदा करे रहिया आहिनि, चवंदा आहिनि त उहो दिलि ॾहकाईंदड़ बिल आहिनि। माण्हुनि जेतिरो पघारूं न आहिनि जेतिरो जेको आहे उन्हनि जे घरनि जो बिल थो अची वञे। त असां वटि इहो वाहिद रस्तो हुयो पहिरियों खां, पर बदकिस्मती सां सियासी इख़्तिलाफ़नि जे करे असां हिन मनसूबे ते भरपूर तवजह न ॾेई सघियासीं। हाणे वज़ीर आज़म साहब पाण अॼु आयो, उन पंहिंजी अखियुनि सां ॾिठो ऐं सिंध गवर्नमेंट खे बि असांखे मुबारकबाद ॾियणु घुरिजे, ख़ासि तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे शरीक चेयरमैन आसिफ़ ज़रदारी खे, जंहिं 2008 में सदर थियण खां अॻु में इन तरफ़ मुतवजा करायो त असांखे थरपारकर ते तवजह ॾियणी आहे ऐं कंहिं बि तरीक़े सां हिन कोल मनसूबे खे पाया तकमील ताईं पहुचाइणो आहे। पोइ वरी जॾहिं 2008 में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत आई ऐं आसिफ़ ज़रदारी हिन मुल्क जो सदर बणियो त सभ खां वधीक प्रायोरिटी जेको आहे इन मनसूबे खे ॾिनी वई। इन मनसूबे खे कामयाबु करण जे लाइ रोड इंफ्रास्ट्रक्चर्स ॾिना विया
बदीन खां वठी मिठी ताईं, वरी मिठी खां वठी इस्लाम कोट ताईं वॾा वॾा सुठा रोड ठाहिया विया। उते 750 खां वधीक आरओ प्लांट्स लॻाया विया। उते सोलर जे ज़रिए उन इलाइक़नि खे बिजली ॾियण जी कोशिशि कई वई। बुनियादी मक़सदु इहो त थर में जेको हीअ अलाह साईं नेमत रखी आहे उन जी यूटिलाइज़ेशन थिए। ज़ाहिर आहे त सिंध गवर्नमेंट वटि एॾो बजट न हुयो ऐं उन वक़्त में मसाइल तमामु घणा हुआ, त उन हद ताईं वफ़ाक़ी हुकूमत जी एॾी सपोर्ट न हुजण जे करे उहे जेके मनसूबा उहे पाया तकमील ताईं कान पहुचंदा। और जॾहिं वरी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आई 2008 में, उन खां पोइ हुननि इन ते सही मायना में जेकी तवजह ॾिनी। ऐं अॼु ॾिसो जीअं सीएम साहब ॿुधायो त 600 मेगावाट जो हिकिड़ो प्रोजेक्ट उन मां बिजली ॾेई रहियो आहे। उन खां पोइ वरी 360 मेगावाट जेको आहे सिस्टम में शामिलु थींदो। एटलीस्ट घटि में घटि 10,000 मेगावाट जो उन्हनि ॿुधायो आहे त असां फौरी तौर ते बिजली ॾेई सघूं था। टोटल कैपेसिटी 11,000 मेगावाट आहे। ईअं न आहे त असां को वॾो शॉर्टफॉल आहे। जेकॾहिं हेतिरनि सालनि में इहो मुश्किलातूं न पैदा कयूं वञनि हा, जीअं अॼु सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह पंहिंजी स्पीच में चयो त अॼु असां 10,000 मेगावाट सिर्फ़ु हिन थरपारकर खां ॾेई रहिया आहियूं। ऐं तव्हां सोचो न त थरपारकर जे हिकिड़े जेके सभ खां पसंदीदा इलाइक़ो तसवुरु कयो वेंदो आहे सिंध जो, उहो फैसलाबाद जी टेक्सटाइल्स खे ऐं मिलनि खे ऐं फैक्ट्रियुनि खे तव्हां हलाए रहियो हुयो। त बदकिस्मती आहे जो असां हिननि थर जे माण्हुनि जे लाइ बि कुझु कयो वेंदो, छो त चयो इहो वेंदो आहे त उहा बिजली जेको आहे जेकॾहिं हिन मां थिए पई प्रोड्यूस, उहा थर जे माण्हुनि ताईं न पहुची सघंदी। ॾिसो इहो बि माण्हुनि जो हिकिड़ो प्रोपेगेंडा आहे। अच्छा। ऐं थरपारकर में हिन वक़्तु बि जॾहिं असां हीउ प्रोग्राम करे रहिया आहियूं त हज़ारनि जी तादाद में उते सोलर्स लॻल आहिनि। जेकॾहिं तव्हां उते मिठी शहर में, मूंखे यादि आहे गुज़िरियल 2 साल अॻु में मां उते विज़िट कयो हुयो, त जॾहिं असां थोरो मथां जी जॻह तां मिठी खे ॾिठोसीं त उहो बाक़ाइदा लाइट जे हवाले सां दुबई जो मंज़र पेश करे रहियो हो। मिठी जी आऊं ॻाल्हि थो कयां, जिन माण्हुनि न ॾिठो आहे, जेके न विया आहिनि, उहे हिते वेही करे सोशल मीडिया ते या मीडिया ते उल्टियूं सिधियूं ख़बरूं हलाईंदा आहिनि। पर ईअं न आहे जो उहे मसइला पंहिंजी जाइ ते न मूंखां असां इनकार कान था कयूं त इहे मसइला उते न आहिनि, पर उते मसइलो छा आहे जंहिंखे सम्झण जी ज़रूरत आहे। त उते थोरा थोरा माण्हू 50-100 किलोमीटर जे मुख़्तलिफ़ फ़ासिलनि ते रहंदा आहिनि। उन्हनि जा पंहिंजा जेके अबाणा ॻोठ आहिनि उहे उन पंहिंजी जॻहियुनि खे छॾण लाइ तयारु न हूंदा आहिनि। छो जो ज़ाहिर आहे ॾिसो 100 किलोमीटर वञी 10-20 घरनि जे लाइ एॾो वॾो रोड इंफ्रास्ट्रक्चर विझणु, वरी बिजली जूं तारूं विझणु या बाक़ी यूटिलिटीज़ विझणु थोरो ॾुखियो कमु आहे। इन्हनि खे गवर्नमेंट पहिरियों बि सजेशन ॾिनी त हीअ जेकॾहिं कंहिं हिकिड़ी जॻह ते अची इकट्ठा थी वञनि त उते मॉडल स्कूल बि ठही सघनि था, उते हॉस्पिटल्स बि प्रॉपर ठही सघे थी, उते ट्रांसपोर्टेशन जो इहो इशू बि न ईंदो। हाणे ॾिसो हुते जेको आहे को बि माण्हू जॾहिं देरि सवेर बीमार थिए थो, ज़ाहिर आहे उते ट्रांसपोर्ट जी एॾी वॾी फैसिलिटी न आहे। 100 किलोमीटर 150 किलोमीटर जो फ़ासिलो आहे, त जॾहिं हुननि खे मिठी अचण ताईं या उमरकोट वञण ताईं थोरो प्रॉब्लम्स थिए थो, ट्रांसपोर्टेशन जे हवाले सां टाइम लॻे थो। ऐं उतां जे माण्हुनि जी खाध खुराक जो बि थोरो मसइलो आहे, त उन्हनि खे प्रॉपर तरीक़े सां उहा न्यूट्रिशन मिली न रही आहे उन्हनि जी औरतुनि खे, इन करे इहे मसइला थींदा आहिनि। पर वरी उन्हनि जी जॾहिं डिलीवरीज़ जा पीरियड ईंदा आहिनि त हू एतिरो परे ट्रांसपोर्ट करे ॾींदा आहिनि, जंहिंजे करे इहे इशूज़ ईंदा आहिनि। हूअं को इशू कान्हे, जेकॾहिं ॿिए सेंस में असां ॾिसूं त हू सराउंडिंग कंहिं हिकिड़े इलाइक़े में अची वञनि ऐं उन्हनि खे इहे प्रॉपर फैसिलिटी मिलनि त शायदि थरपारकर जो काफ़ी हद ताईं मसइलो हल थी सघे थो, जेको अवामी सतह जी असां ॻाल्हि कयूं। पर उहे माण्हू पाण न ईंदा आहिनि, मथे मथे पंहिंजे टीलनि ते रहणु पसंदि कंदा आहिनि। ऐं उहे चवंदा आहिनि त हिते असांजे वॾनि जूं क़बरूं बि आहिनि ऐं हिते असां पैदा थिया आहियूं। बहरहाल हुननि जी उन सां इलाइक़े सां पंहिंजी हिकिड़ी मोहबत हूंदी आहे, उहो असां उन ते नथा चऊं। पर हुते इहो ॾाढो ॾुखियो कमु आहे जो 100 किलोमीटर जे फ़ासिले तां जेकॾहिं सिर्फ़ु 10 घर हुजनि या 20 घर हुजनि त उन्हनि सभिनी जे लाइ एॾियूं वॾियूं फैसिलिटियूं नथियूं प्रोवाइड करे सघजनि। बहरहाल पर थरपारकर जेको आहे इस्लाम कोट ऐं मिठी जी, छो जो असां पाण इहे इलाइक़ा विज़िट कयल आहिनि, इहे सॼा प्लांट्स ॾिठल आहिनि ऐं सभिनी खां अॻु में मूंखे इहो एज़ाज़ु हासिलु आहे त हिन ते सभ खां वधीक कमु जेको आहे मां ई कयो हुयो। इन जी वॾियूं डॉक्यूमेंट्री ठाहियूं जेके इंटरनेशनल सतह ते पसंदि आयूं ऐं वॉइस ऑफ अमेरिका ऐं CNN जेको आहे उहे मूंखां वरितियूं हुयूं। उन्हनि खे उनखां पोइ उन्हनि चैनल्स ते इहे हलियूं हुयूं। त हाणे मूंखे अॼोकी हिन वज़ीर आज़म जे दौरे में ऐं हिकिड़ो ॿियो इफ़्तिताह करण में वधीक ख़ुशी फील थी त इहो कमु जेको आहे असां घणनि सालनि खां चऊं पिया त हिन तरफ़ तवजह ॾियो। इहो ई गेम चेंजर आहे पाकिस्तान जो। CPEC में इंटरनेशनल इशूज़ आहिनि, बहरहाल हू पंहिंजे हल्के रस्ते, हल्के पंध या कैचवे जी चाल जे मुताबिक़ हली रहियो आहे। इहो नथा चऊं त असां बंदि आहे, पर उहो प्रोजेक्ट आहे जेको रेडी फॉर गो आहे। हिन प्रोजेक्ट जे ज़रिए तव्हां
रुगो थोड़ी अञा महिनत करे ऐं थोरा वसाइल ज़ारा जीअं अॼु $6 रेलवे बिलियन स्टेशन जो जी उन्हनि जेको चयो आहे आहे असांखे बचत थी सघे पई। हिते ॾिसो न सिंपल ऑलरेडी फार्मूलो आहे, एक्सपेंडिचर सभ वधीक खां आहे। महांगो जेको आहे इन में अचे थो फ्यूल, जंहिंसां बिजली हींअर पैदा थिए थी त $1.5 अरब जो जेको आहे उहो रुगो फ्यूल आहे। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं गैस तव्हां परचेस करे पावर प्लांट हलायो था त $2 अरब जा जेको आहे उहा गैस जी चार्जिस तव्हां पे करे रहिया आहियो। अहिड़े तरीक़े सां जॾहिं तव्हां एक्स्ट्रा ॾींदव त $1.5 अरब अञा बचाईंदव त हीउ मिली करे ऑटोमेटिक $6 अरब थी थो वञे, जेको तव्हांखे नेट बचंदो। ऐं $6 अरब जो तव्हां इन सां अंदाज़ो लॻायो त असां IMF खां $1 अरब वठण लाइ जेको आहे मिंथूमेट करे रहिया आहियूं, उन्हनि जी शर्तूं मञी रहिया आहियूं। त जेकॾहिं हर साल असांखे इहे $6 बिलियन पंहिंजे सिर्फ़ु इन उन मां बची वञनि त असां कर्ज़ वठण खां बि पासो करे सघूं था ऐं कंहिं ॿिए मुल्क जी या IMF जे डिक्टेशन खां बि बची सघूं था। त सवाल इहो ई आहे, असां पहिरियों बि चवंदासीं त असांजा जेके पंहिंजा वसीला आहिनि, जेके बेपनाह अलाह साईं असांखे हिन मुल्क में ॾिना आहिनि, उन्हनि खे यूटिलाइज़ करणु घुरिजे। थोरी तकलीफ़ ज़रूरु थींदी, देरि सवेर थींदी, पर जॾहिं इहे मनसूबा उन्हनि ते काई बि हुकूमत, जीअं ई हुकूमत चेंज थींदी आहे, बदकिस्मती आहे न मुल्क जी, त जेकी ॿी हुकूमत ईंदी आहे उहा पंहिंजा पॉलिटिकल गेम्स ॾिसंदी आहे, मुल्क जा मनसूबा न ॾिसंदी आहे। हिन मनसूबनि खे कंहिं बि हुकूमत, कहिड़ी बि हुकूमत तब्दील थिए उन सां कोई फ़र्क़ु नथो पए, पर मुल्की जेके सालमियत जा मुल्की तरक़ी जा जेके मनसूबा आहिनि उन लाइ का अहिड़ी बाइंडिंग हुजणु घुरिजे कोर्ट्स जे तरफ़ां या पार्लियामेंट जे तरफ़ां, त हुकूमत कंहिंजी बि चेंज थिए, पर जेके वॾा मेगा मनसूबा जंहिंसां मुल्क तरक़ी करे सघे थो उन में रुकावट न विझे। ऐं अॼु बि जेकॾहिं मूंखे मुंहिंजी मुलाक़ात थी चाइनीज़ सां, या बि 2 साल 3 साल अॻु में ॻाल्हि आई जॾहिं आउं उन्हनि मनसूबनि ते कमु करे रहियो हुउसि। पोर्ट कासिम वटि हिननि बि बॉयलर्स लॻायल आहिनि ऐं उते कमु हली रहियो आहे, पर उहो सीपेक जो हिकिड़ो मनसूबो आहे। त उन्हनि बि मूंखे ॿुधायो त 40,000 मेगावाट बिजली असां फौरी तौर ते हिन मुल्क खे ॾेई सघूं था, जेकी असांजी ज़रूरत न आहे। असांजी ज़रूरत 18,000 मेगावाट आहे, पर 22,000 मेगावाट तव्हां सेल करे सघो था, चाहे तव्हां बांग्लादेश खे सेल कयो, इंडिया खे सेल कयो, या कंहिं ॿिए भरिसां वारे कंट्री खे तव्हां सेल कयो, अफ़गानिस्तान खे सेल कयो। पर बदकिस्मती सां हिननि मनसूबनि जी तरफ़ स्लो रफ़्तार आहे असांजी। असांखे जेकॾहिं हिन मुल्क खे तरक़ी ॾियणी आहे, हिकु त जेके बि पॉलिटिकल पार्टियूं आहिनि उन्हनि खे इहो सोचणो पवंदो त हिननि मनसूबनि खे न रोकियो वञे। पंहिंजा इख़्तिलाफ़, सियासी इख़्तिलाफ़ पंहिंजी जाइ ते प्रोजेक्ट्स ते जेको आहे कमु करणु तमामु ज़रूरी आहे ऐं वधि खां वधि तवजह ॾिजे। जमाली साहब, तव्हांखे नथो लॻे त अॼुकल्ह असीं सिर्फ़ु नून लीग ऐं PTI जे दरमियान ई फासिजी रहिजी विया आहियूं? उन्हनि जी सियासत में हिकिड़ो स्टेप अॻिते अचणु घुरिजे, मीडिया खे बि, या जेको आहे पॉलिटिशियंस जी बि जेकॾहिं ॻाल्हि कजे। ऐं कल्ह जॾहिं इंटरव्यू ॾिसी रही हुयसि नवाज़ शरीफ़ साहब जो, त हू इंसाफ़ घुरनि पिया। नवाज़ शरीफ़ साहब जहिड़ा माण्हू, छा वाकई में उन्हनि सां अहिड़ो कुझु ग़लति थियो आहे जो हू इंसाफ़ घुरनि पिया ऐं चवनि पिया त असांखे कूड़े, ख़ैर केसिस जी त ॿियूं ई ॻाल्हियूं उन्हनि जो बाक़ाइदा ज़ाहिर आहे, तव्हां बि उन ॻाल्हि खे जेको आहे वधीक रोशनी विझी सघो था, पर नवाज़ शरीफ़ साहब जहिड़ा माण्हू इंसाफ़ घुरी रहिया आहिनि। सो ही काॾे वञी रहिया आहियूं असां? ऐं हू जेको आहे चवनि था त उन्हनि खे कूड़े केस में जेल मोकिलियो वियो, ऐं हाणे जेकी नाअहली वारो मामिलो आहे, हू चवनि था त जॾहिं इमरान ख़ान साहब जो वारो अचे थो त हू उनखे ड्रैकोनियन करार ॾियनि था। ॻाल्हि त बिल्कुलु सही आहे न, त इहो ई जस्टिस खोसा साहब ऐं जेको हींअर आहे जस्टिस साहब अता बंदियाल साहब, जस्टिस गुलज़ार ऐं जस्टिस साकिब साहब, इहे ई जज हुया न जॾहिं इहो फ़ैसिलो ॾिनो। ऐं लिखण वारो जेको अॼोको माशाल्लाह जेको चीफ जस्टिस साहबु आहे, उन इहो फ़ैसिलो लिखियो हुयो न। मगर इहा त ज़ाहिर आहे हिकिड़ी शइ जेकी रिकॉर्ड ते मौजूदु आहे, वधीक असां चवंदासीं त वरी चवंदा त कंटेम्प्ट ऑफ कोर्ट थी वियो, पर हक़ ऐं सच त इहो ई आहे न, त इहो को फ़ैसिलो कान हुयो जेको ॿुधायो वियो। ॾिसो, हिकिड़े माण्हू ते तव्हां केस कयो पानामा लीक्स जो, पानामा लीक्स में बिलियंस ऑफ डॉलर्स जी इन्वॉल्वमेंट जे करे हर पाकिस्तानी इहो सम्झी रहियो हो त शायदि वाकई पाकिस्तान मां इहे पैसा उते विया आहिनि ऐं इहो आहे। पर जॾहिं उन केस जो अदालतनि में इल्ज़ाम नैब लॻाया असल में, त नैब जॾहिं अच्छा उन वरी लिस्ट में पानामा में 3000 खां वधीक माण्हू हुआ, 500 खां वधीक पाकिस्तानी उन में मौजूदु हुआ, जेके पॉलिटिशियंस ऐं ब्यूरोक्रेट्स ऐं जेके असांजा ॿिया जर्नल्स हुआ, उन में जजिस बि हुआ उन में, पर रुगो केस खयों वियो नवाज़ शरीफ़ जो। हाणे इहो इंसाफ़ जो तक़ाज़ो त न आहे त जेकॾहिं 500 माण्हुनि जो केस आहे बि त सभिनी खे पुट ट्रायल कयो आहे। अच्छा, वरी उन केस जॾहिं सुप्रीम कोर्ट में नैब वारनि पंहिंजूं रिपोर्ट्स पेश कयूं त भई जेकॾहिं तव्हां बिलियंस ऑफ डॉलर जो हिकिड़े माण्हू ते इल्ज़ाम लॻायो आहे त केस तव्हां बिलियंस ऑफ डॉलर जो ठाहियो न। केस ठहे थो त पंहिंजे पुट खां जेको आहे हिन दुबई मां पघार न वरिती हुई। हाणे दुबई जो तव्हांखे आउं डायमेंशन सम्झाए छॾियां आम माण्हू जे सम्झण जे लाइ, त हिकिड़ो दुबई जो इहो वीज़ा हूंदो आहे जेको तव्हांखे विज़िट वीज़ा मिलंदो आहे, 14 ॾींहं 15 ॾींहं, महीनो 2 महीना 3 महीना, उनजी हिकिड़ी लिमिट आहे, उनजी अलॻि चार्जिस आहिनि। हीअ जेके बि असांजा तव्हांजा पॉलिटिशियंस आहिनि या ब्यूरोक्रेट्स आहिनि, छो जो उन्हनि जो काफ़ी अचणु वञणु थींदो आहे ज़ाहिर आहे इन तरफ़, हे मुख़्तलिफ़ कंपनियुनि में पाण खे मुख़्तलिफ़ यानी कि उहिदनि ते शो करे या किथे एम्प्लॉयमेंट शो करे सिर्फ़ु वीज़ा हासिलु करण जे लाइ इहा टैक्टिस इस्तेमालु कई वेंदी आहे।
इन सां को माली बेनिफिट कान थींदो आहे, इन सां कोई बेनिफिट थींदो आहे त इन्हनि खे उहो रेजिडेंट वीज़ा मिली वेंदो आहे ऐं हिन जी ट्रेवलिंग जेको आहे ईज़ी थी वेंदी आहे, कंहिं वक़्तु बि अची वञी सघनि था। हाणे नवाज़ शरीफ़ ते पानामा में बिलियंस ऑफ डॉलर जो ड्रामो करे ऐं वरी अची जेको आहे हिन केस खे JIT मां थींदे थींदे सुप्रीम कोर्ट जॾहिं पहुतो त नैब ऐं हिननि जो जेको सुप्रीम कोर्ट जो डिसीशन हो, दिमाग़ हुयो त हिन छो जो पुट खां पघार न वरिती त लिहाज़ा हिनखे यानी सज़ा बि त तव्हां ॾिसो न त 10 साल सज़ा, जेकॾहिं अरबे रुपए जी करप्शन हुजे, रिलीफ एक्सपेक्ट करे सघूं अरबे रुपए जी करप्शन हुजे त कानून चए थो त उनखे 7 साल जी सज़ा आहे। अरबे रुपए जी करप्शन हुजे त कानून जो आहे त हिनखे 7 साल मैक्सिमम तव्हां सज़ा ॾेई सघो था। ऐं हे जे पुट खां रुगो पघार न वरिती जंहिंमें करप्शन न आहे, पर हिन खे कूड़ ॻाल्हाइणी, यानी कि जेको आर्टिकल 62, 63 जंहिंखे असां चवंदा आहियूं, त उन जो हिन ते इतलाक़ करे हमेशह लाइ हिनखे ताहयात नाइल करार ॾिनो। त हाणे जेके अॼु हाणे पाण चीफ जस्टिस चए थो डेकोलिजन लॉ आहे, छो जो फैसल वाडा उहो हिकिड़ो चई थो आहे PTI जो, ऐं बहरहाल PTI अञा ताईं हिकिड़ी चई थी जमात जे तौर ते अदलिया में असांखे नज़र अची रही आहे, त हाणे चवनि था त इहे डेकोलियल आहे। भई जंहिं वक़्तु इहो लिखियो ऐं जंहिं वक़्त में तव्हां नवाज़ शरीफ़ खे सिसलियन माफ़िया जो, न त अदालतुनि जो कमु आहे कंहिंखे माफ़िया चवनि या न चवनि, अदालतुनि जो कमु आहे जेको उन्हनि वटि काग़ज़ आहे उनजी मेरिट ऐं डीमेरिट ॾिसनि ऐं जेको फ़ैसिलो ॾियणो आहे ॾेई छॾनि। अदालत जो कमु न आहे त उन ते हिस्ट्रियूं लिखनि त 1945 में जेको आहे उहो हुन किताब में फलाणो लिखियलु आहे लफ़्ज़ ऐं हुन किताब में फलाणो लफ़्ज़ लिखियलु आहे, जेको लॉ सां मुतलिक़ न आहे, ज़ाती ख़्वाहिशनि सां मुतलिक़ आहे। नवाज़ शरीफ़ जो सियासी मुस्तक़बिल छा आहे? ॾिसो, नवाज़ शरीफ़ जो त असां पहिरियों बि चयोसीं त उन्हनि जो मुस्तक़बिल पाकिस्तान में ऐं पाकिस्तानी अवाम में त रोशन आहे। अच्छा, बाक़ी अदालतुनि जे हवाले सां ज़ाहिर आहे उन्हनि खे इहे केस प्लीट करणा पवंदा ऐं मरियम नवाज़ जी बाली खां पोइ अहल करार नथा ॾिना वञनि त तेसि ताईं हू छा पॉलिटिक्स खे प्रैक्टिस करे न, जेसि ताईं ज़ाहिर आहे उनखे अदालत इहो पंहिंजो फ़ैसिलो विड्रॉ न कंदी या उनखे मुअतल न कंदी, तेसि ताईं त उहो इलेक्शन में या मुस्लिम लीग नून जी सदारत नथा संभाले सघनि न। ज़ाहिर अदालत जो सुप्रीम कोर्ट बावजूद बि असांखे खोड़ सारा इजलास जेके आहिनि उहे लंडन में थींदे नज़र त आया न, त यानी हू बैकडोर्स ते नज़र त ख़ैर ईअं ई अचे पियो त हू काफ़ी फ़ैसलनि में जेको आहे हुया हुननि सां मशावरत करण खां बग़ैर जेको आहे इत्तेहादी हुकूमत या जेकॾहिं मख़सूस तौर ते वज़ीर आज़म साहब जी ॻाल्हि कयूं त हू अॻिते न पिया वधनि। 1991 में जेको आहे उहो अल्ताफ़ हुसैन हिन मुल्क मां ॿाहिरि वियो हुयो, पर 1991 खां पोइ 2017 ताईं अल्ताफ़ हुसैन वटि इहा सॼी इम्कियम ईंदी हुई ऐं असांजा वज़ीर आज़म मुल्क जा सदर ऐं मुख़्तलिफ़ जेके आहिनि उते वेंदा हुआ ऐं जेके जिन खे तहादी ॻाल्हियूं करणियूं हूंदियूं, पंहिंजी हुकूमतूं ठाहिणियूं हूंदियूं, अल्ताफ़ हुसैन सां पहिरियों ॻाल्हाईंदा, उनखां पोइ राब्ता कमेटी त उनजी तौसीक़ कंदी हुई। त इहो मसइलो कान्हे हिन मुल्क में, इहो इहा नई ॻाल्हि कान्हे त बहरहाल नवाज़ शरीफ़ मुस्लिम लीग नून जो सरबराह रहियो आहे, हींअर सदर असां उनखे खणी नथा अची सघूं, पर जेको आहे बहरहाल उन पार्टी जो सरबराह उहो ई आहे। त जेकॾहिं उन वटि वञनि था उनजा लीडर ऐं उन वटि त उहो उनजो हक़ आहे ऐं जेकॾहिं हिते जेकॾहिं इंसाफ़ हुजे हा, हिन अदालतुनि मां इहा उमेदु हुजे हा त हू हिकिड़े केस में तव्हां उतां जे साम्हूं आहे न, हींअर पार्लियामेंट में जेको इहो थियो त वोट ऑफ नो कॉन्फिडेंस में जेकॾहिं वोट विझंदा, हाणे आइन में किथे न आहे लिखियलु इहो त जेकॾहिं हीउ वोट विझंदा त उहो वापसि बि थी वेंदो, पर सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो ॾेई छॾियो। हाणे ज़ाहिर आहे सुप्रीम कोर्ट जा जज बादशाह आहिनि ज़ाहिर हिन मुल्क जा, जेको चाहे वञणु कनि, पर असां जेकॾहिं उसूल ऐं कानून जी ॻाल्हि कंदासीं त इहो जुर्म जॾहिं थी वेंदो आहे त जुर्म जी वापसी न थींदी आहे। जेकॾहिं जुर्म वापसि थींदो त पोइ लॉ जेको सज़ा आहे उहा बि वापसि थींदी, पर हिननि ॿ कम हिकु गॾु कया, यानी जुर्म खे वापसि कराए वरी उनजी सज़ा बि ॾिनऊं, त ईअं थींदो न आहे। हीअ अदालतुनि जो कमु न हुयो जेको हिननि कयो आहे जजनि साहिबनि। बहरहाल जज साहिब मर्ज़ी जा मालिक आहिनि, जेको वञनि कनि, पर हीउ पाकिस्तान जो आवाम त ॾिसी रहियो आहे न। जजनि जो त इहो बि फ़ैसिलो न त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे फांसी ॾेई छॾियूं, पोइ छा थियो हुननि जजनि जी हालत। इहो हिननि इहो बि ॾिठो न त बेनज़ीर भुट्टो खे हिननि सज़ाऊं ॾिनियूं ऐं जजनि जा हिननि जा टेलीफोन बाद में जेके आहिनि उहे मंज़र आम ते आया, जीअं अॼुकल्ह हिकिड़ो मुस्तक़िल बुनियादनि ते इहे हैकर साहब जंहिंखे अलाह साईं ख़ुशि रखे, हुन अची जेको आहे हिननि जा पोल खोले छॾिया इमरान ख़ान जा। ख़ैर असां त पहिरियों खां सम्झंदा हुआसीं त हिकिड़ो माण्हू जेको ज़हनी तौर ते मफ़लूज आहे ऐं जंहिंखे सम्झ कान्हे त हिन मुल्क जी इकोनॉमी जेको आहे जंहिंखे हिन केतिरो डैमेज कयो आहे, हिन मुल्क जी रिस्पेक्ट खे हिन केतिरो डैमेज कयो आहे, हिन मुल्क जे अवाम खे केतिरो डैमेज कयो आहे, हिन में जेकी महांगाई थियो आहे उनजो बर्डन हिन ते केतिरो आहे, हिनखे कंहिं क़िस्म जी सम्झ न आहे। ऐं गुज़िरियल 2 महीननि खां ई अञा ताईं पंहिंजा जलसा करे ऑडियो लीक्स जेके आहिनि, जमाली साहब तव्हां इहा ॻाल्हि करे वरिती हैकर जी, त भला पीपल्स पार्टी जी न पई अचे। पीपल्स पार्टी हुन जे पेज ते वञी करे ॾिठो हुयो त हिकु MP जेको आहे रड़ियूं करे पई आहे, रिक्वेस्ट करे पई बिलाल भुट्टो ज़रदारी साहब खां राशननि जे हवाले सां, त अलाए हाणे उहा फैब्रिकेटेड आहे, लगारी साहिबा MP आहिनि के। ॾिसो इहे वाक़िया आहिनि ऐं इहे जेन्युइन आहिनि, इन सां लीक्स ऐं इन जो को तालुक़ न आहे। हिन वक़्तु जेको ख़ासि तौर ते सिंध जी जेकॾहिं असां ॻाल्हि था कयूं त करोड़े माण्हू मुतासिर आहिनि, जेकी ग्राउंड रियलिटी आहे
कल जेको आहे जेकी शर्जील मेमण साहब वज़ीर इंफॉर्मेशन डेटा ॾिनो आहे उन में पाण ॿुधाईं त 34 या 35 लख जेको आहे माण्हुनि ताईं उहो पहुता आहिनि त जिते 3 करोड़ माण्हू मुतासिर हुजनि ऐं 34-35 लख ताईं जेको पाण था चवनि जॾहिं 34-35 लख ताईं पहुता आहिनि त इन जो मतिलबु 2.5 करोड़ माण्हू जेके आहिनि अञा मुतासिर आहिनि 2.5 करोड़ माण्हुनि ताईं पहुची कान सघिया आहिनि त इन खां वधीक एतिराफ़ छा हुजे यानी हिन मुल्क जो वज़ीर आज़म हिन मुल्क जो वज़ीर ख़ारजा हिन मुल्क जो वॾो वज़ीर हिन मुल्क जी हुकूमत एतिराफ़ करे थी न या त एतिराफ़ न करे त पोइ असां उन्हनि ते तनक़ीद कयूं हाणे उहे पाण चवनि था त असां मुतासिरीन ताईं पूरे तरीक़े सां न पहुची सघिया आहियूं असां सभिनी मुतासिरीन जी मदद न करे सघिया आहियूं त पोइ उन ते त ॻाल्हाइण मां चवंदो फुज़ूल हूंदो आहे न त या त हू चवनि त असां हर माण्हू ताईं पहुची वियासीं पोइ असां डिस्ट्रिक्ट वाइज़ ॿुधायूं त बाबा हिन डिस्ट्रिक्ट में न पहुता आहिनि पर जॾहिं हू पाण एतिराफ़ करे रहिया आहिनि त बाबा असांजा एतिरा वसीला कान्हनि असां वटि एतिरो हिकु त ख़ज़ाने में पैसा कान्हनि असां वटि एतिरो सामान अवेलेबल कान्हे जो असां सभिनी ताईं पहुची सघूं जेसि ताईं पहुची सघूं था उन्हनि जी हेल्प करे रहिया आहिनि हाणे तव्हांखे आउं ॿुधायां न माण्हू ॻाल्हियूं कंदा आहिनि हिन वक़्तु सभ खां वॾो मसइलो हूंदो त माण्हुनि खे पाणी हथरादू तौर सिंध हुकूमत बीहारियो आहे ॾिसो इहो त इन खां वॾो कूड़ छा हूंदो भला मींहं जेके वसिया उहे सिंध गवर्नमेंट जे हुन ते वसिया मींहुं जेको आहे अलाह ताला जे तरफ़ां ज़ाहिर आहे वसिया ऐं उनजो निज़ाम असां सभिनी गॾु करे ख़राबु कयो आहे जेकॾहिं असां सभु कचे जा रस्ता डिस्टर्ब न कयूं ऐं उते आबादकारियूं ऐं उते इनक्रोचमेंट्स ऐं उते न कयूं आहे त काफ़ी हद ताईं इहो मसइलो हल न थिए आहे जिते थोरी सी कोताही मुंहिंजी पंहिंजी ज़ाती राय जे मुताबिक़ नज़र अची रही आहे उहा आहे मंछर ढंढ खां पोइ जेकी तबाही थी आहे ठीकु आहे हाणे उहो उन जा बि जेकॾहिं बैकग्राउंड्स टेक्निकली जेके असांखे एक्सपर्ट्स ॿुधाए रहिया आहिनि उहे इहे था ॿुधाइनि त उन वक़्त में हिननि जो इहो ख़्यालु न हो पर हिननि खे इहो ख़्यालु करणु घुरिजे आहे त बलूचिस्तान में जॾहिं एॾी वॾी तबाही आई आहे त अल्टीमेटली उतां जो पाणी मंछर में ईंदो इन तरफ़ सोच हुजणु घुरिजे आहे हाणे पर इहो ॼाणी वाणी त न थियो न इहो हिकिड़ो चवनि त ग़ैर ख़्याली में या हिकिड़ी ग़फ़लत जेकी ग़फ़लत न थियणु घुरिजे असांजे हक़ में न आहियूं त इहा ग़फ़लत छो कई आहे पर इहो चवंदा इहो त पर इहो ॼाणी वाणी त न चवंदो न त हिन इलाइक़े खे टोड़ियो हिन इलाइक़े खे टोड़ियो हिन इलाइक़े हिन में इहो ई चई सघिजे थो त इहो जेको हिकिड़ी शइ ॾिसो जॾहिं इंसानु ज़िंदगी में 100 कमु कंदो आहे त ज़ाहिर आहे किथे ग़लतियूं कंदो आहे त इन खे असां हिकिड़ी इहा हिननि जी ग़लती सम्झी ऐं हिनखे इहा माफ़ी करण वारी ग़लती आहे छो जो डेलिबरेटली जेकॾहिं को माण्हू जुर्म कंदो आहे त हुनजी सज़ा अलॻि आहे पर जेकॾहिं का ग़लती में हाणे एक्सीडेंट थिए थो ग़लती में जेकॾहिं कंहिंखां का डेथ बि थी वञे त कानून हुनखे लेवरेज ॾेई हुनखे माफ़ु करे थो हाणे डिज़ास्टर थियो हा जेकी इन हिकिड़ी जॻह ते जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त इते बिल्कुलु कोताही थी पर उनजे बावजूद बि जेके कट लॻण जो मसइलो आहे उन में जेकॾहिं को चए बदनियती थी मूंखे ॿुधायो न CM सिंध पंहिंजे सभ खां अॻु में पंहिंजे इलाइक़े खे कट ॾियारे पंहिंजो इलाइक़ो ॿोड़ाईंदो हाणे हिकिड़ी ॾिसो हिकिड़ी इहा नेचुरल ॻाल्हि आहे बाक़ी माण्हू जॾहिं मुतासिर हूंदा आहिनि माण्हू ॾुखियल हूंदा आहिनि माण्हू तकलीफ़ में हूंदा आहिनि उन्हनि ताईं कुझु न पहुचंदो आहे त हुननि जो हिकिड़ो रिएक्शन हिकिड़ी नेचुरल आहे हुननि जा जेके गिला शिकवा हुकूमत सां उहे नेचुरल आहिनि हुननि जा जेके मसइला मसाइला आहिनि उहे नेचुरल आहिनि प्रॉपर तरीक़े सां जेको आहे उहे ॿुधी बि रहिया आहिनि ऐं एक्सेप्ट बि करे रहिया आहिनि त हा असां न पहुता आहियूं इन खां वधीक छा कनि ऐं जिते जिते पहुची सघनि था जेकी मुंहिंजी कल कंहिं हुकूमत जे अहम माण्हू सां ॻाल्हि थी हुन मूंखे ॿुधायो त 15 ॾींहंनि में इनशाला ड्री वाटरिंग जो जेको आहे असां कुझु मशीनूं हिननि वटि अवेलेबल कान हुयूं जेके इहे करे रहिया आहिनि मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट जे हवाले सां ऐं ख़ासि तौर ते ख़ैरपुर जे हवाले सां मुंहिंजी ॻाल्हि थी ज़ाहिर आहे मुंहिंजो होम डिस्ट्रिक्ट बि आहे त हुननि इहो ॿुधायो त 15 ॾींहंनि खां पोइ इनशाला तव्हांखे नज़र ईंदो त हाणे कंहिं जॻह ते तव्हांखे पाणी यानी उन तइदाद में नज़र न ईंदो जेको हींअर काफ़ी इलाइक़नि में ॾेई आहे हाणे जेको आहे उहे कोशिशूं त जारी आहिनि न वरी माण्हुनि खे ॾिसो हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो जंहिं सूबे में 30-35 लख एकड़ ज़मीन मुतासिर थी हुजे जंहिं सूबे में 3-3.5 करोड़ माण्हू मुतासिर थिया हुजनि जंहिं सूबे जो सॼो इंफ्रास्ट्रक्चर तबाह थी वियो हुजे जेकॾहिं सफ़ा भला सिंध में एॾी का प्रॉब्लम हुजे हा त कंहिं जॻह ते तव्हांखे 2000 माण्हुनि जो बि जलसो जुलूस नज़र आयो हाणे ॾिसो ग्राउंड रियलिटी डिफरेंट आहे बाक़ी सोशल मीडिया ऐं माण्हू जेके कनि था उहा हिकिड़ी डिफरेंट ॻाल्हि आहे जेकॾहिं एॾो वॾो क्राइसिस हुजे ऐं वाक़ई कंहिं ताईं कुझु न पहुचे आहे माण्हू सफ़ा ई बुख मरनि सिंध जेको आहे पोइ ही हज़ारे लखे माण्हू तव्हांखे रोडनि रस्तनि ते उहो ई मसइलो आहे त हिते माण्हू कुझु माण्हुनि जी त नेचर ई आहे त बसि सोशल मीडिया ते कंहिं न कंहिंखे ॻाल्हियूं ॾियणियूं आहिनि न छो जो हुननि खे उनजो अहसासु कान थींदो आहे त हिन जा रिप्रिकॉशन्स छा हूंदा
हाणे हिते इहो आहे त मां त हिकिड़ी जनरल ॻाल्हि थो कयां जेके लेमेन सोचींदो त जिते 3 करोड़ माण्हू मुतासिर हुजनि ऐं त कुझु बि न मिले हा त हीअ रोड रस्ता असांजा माण्हुनि सां भरियल हुजनि हा। सही ॻाल्हि ऐं हिते एॾी ॾुकार जी सूरत हाल हुजे हा, हिते बुख हुजे हा, हिते अलाए छा छा हुजे हा, ऐं उन सां मसइला अञा वधनि हा। आर्मी नेवी जहिड़ा इदारा बि हर तमामु इदारो एक्टिव लॻो लॻा पियो पिया आहे हुया। पर कोई इहो चए त 100% ताईं जॾहिं हुकूमत पाण थी चए त असां 30% माण्हुनि ताईं पहुता आहियूं त इन में को अभामी कान बचो आहे। त हाणे ॿाहिरां जिते जिते आहिस्ता आहिस्ता थी सघे थो वञी रहिया बि क़ाइमु थी रहिया आहिनि काफ़ियुनि जॻहनि ते, जीअं उमरकोट उन जो हिकिड़ो एग्ज़ाम्पल आहे। वधीक 15,000 ख़ैमा जेके आहिनि तालीम खाते अञा आलमी बैंक खां इहा डिमांड बि करे वरिती आहे। ख़ैर वधीक अॻिते वधूं था। अच्छा, जिते असीं ॿोॾि मुतासिरनि जी ॻाल्हि कयूं पिया त अॼु जेको इंफॉर्मेशन मिनिस्टर हिकु ॿी बि ख़बर ॾेई छॾी आहे त उन्हनि जे लाइ इमदादी सरगर्मियूं त जारी आहिनि, पर उन में 71,130 मुतासिर जेको आहे घरनि न वापसी करे रहिया आहिनि। ॾिसो इहो उन खां अॻु में हू चवनि पिया त उन्हनि खे ट्रांसपोर्टेशन वग़ैरह बि प्रोवाइड कनि था। ख़ैर इन ॻाल्हि ते जमाली साहिबु असीं वधीक इन्हनि शयुनि जी अञा तस्दीक कंदासीं, कुझु रिपोर्टर्स खे बि वठंदासीं सुभाणे या ईंदड़ हफ़्ते। ऐं त हाणे असांजो फोकस यकीन नाज़रीन इहो ई रहंदो, तव्हांखे ॾेखारींदासीं बि ऐं ॾिसंदासीं त किथे बहितरी आई आहे, किथे में थोरो सो टाइम लॻंदो। दुरुस्त आहिस्ता आहिस्ता ज़ाहिर आहे हेॾो पाणी हुयो, जेकॾहिं हीअ आहे मुतासिर वापसि वञी रहिया आहिनि त दैट्स पॉज़िटिव साइन, तमामु सुठी ॻाल्हि आहे, एप्रिशिएट करणु खपे। अच्छा जमाली साहिबु, इन ई सूरत हाल में वरी जेकर असीं सियासत जी ॻाल्हि कयूं, सियासत त रुकजण जी शइ कोन आहे। सो उते वरी शोर मची जेको आहे PTI खे छा फेवर्स पियूं मिलनि जमाली साहिबु पंहिंजो इतिहादी हुकूमत को जीअं चवे पई, जीअं त अॼु इस्लामाबाद हाई कोर्ट में PTI जी दरख़्वास्त ते जेको आहे FIA खे नोटिस जारी थी वियो आहे त हू गैर क़ानूनी तरीक़े सां छापा हणे पई ऐं गिरफ़्तारियूं जेको आहे रोके। इहो फॉरेन फंडिंग केस जी ॻाल्हि हले पई। ॾिसो जेसि ताणी हिकिड़ो रियासती इदारो जंहिंजे लाइ चवंदा आहिनि न न्यूट्रल थी वियो, अहिड़े तरीक़े सां हाणे जेसि ताणी जुडिशरी बि न्यूट्रल कान थींदी न तेसि ताणी इहे मसइला ईंदा। हू इदारनि खे जमाली साहिबु को सियासतदान त कोन छॾे पियो, जेकॾहिं असीं नवाज़ शरीफ़ साहिब जो इंटरव्यू ॿुधूं में जॾहिं पसंदि ऐं नापसंदि जी या ॻाल्हि इमरान खान अची साहिब जी वञे ॻाल्हि कयूं, फ़र्क़ु त कोन्हे। ऐं ॾिसो फ़र्क़ु आहे वॾो ज़मीन ऐं आसमान जो। नवाज़ शरीफ़ ते आख़िर ताईं तव्हां को बि एॾो साबित कान करे सघिया, न सिर्फ़ु नवाज़ शरीफ़ ते, आसिफ़ ज़रदारी खे तव्हां ट्रायल कयो, जेकॾहिं इदारनि खे निशानो बनाइण जी ॻाल्हि कयूं, जे कल्ह त इहे तव्हां सभिनी खे ट्रायल कया, बिलियंस ऑफ रुपीज़ जा केस ठहिया, पर कंहिं हिकिड़े जो बि केस साबित कान थियो। हे त एॾो को लाडलो आहे जंहिंजा केस प्रोसीड ई कान था थियनि न। हाणे फॉरेन फंडेड केस साम्हूं आहे, सभिनी खे ख़बर आहे, पर इलेक्शन कमीशन हर दफ़े फ़ैसिलो महफ़ूज़ करे फ़ैसिलो ई नथी ॿुधाए। ऐं जेकॾहिं कुझु थिए बि थो त वरी सुप्रीम कोर्ट साहिबु जेको आहे उहो कोन खे फेवर ॾेई छॾे थी, या हाई कोर्ट हुनखे फेवर ॾेई छॾनि था। मसइलो इहो ई आहे न त मेरिट ते भई मेरिट त हिन मुल्क में नज़र ई कान थी अचे न। उहो मेरिट त रुॻो नज़र थी अचे त जंहिंसां ई ठहनि था उहे मेरिट वारा था थी वञनि, जंहिंसां नथा ठहनि उहे डीमेरिट वारा था थी वञनि। हाणे अदालतुनि जो कमु ॾिसो, डायरेक्ट को सुप्रीम कोर्ट में वेंदो आहे भई तव्हांखे तकलीफ़ आहे, मुतलका फोरम हूंदा आहिनि, कोर्टुनि में बि त फोरम आहिनि ज़रा। हाई कोर्ट स्पेशली कुझु केसनि में आख़िर छो फेवर करे छॾींदी आहे, उहो चए भई तव्हां वञो पंहिंजे प्रॉपर फोरम ते। ऐं दुनिया में पाकिस्तान जो बि कानून इहो थो चए, इन्वेस्टिगेशन जी हद ते काई अदालत मुदाख़लत नथी करे सघे, इहो कानून आहे। अच्छा, पर हिते इन्वेस्टिगेशन जी हुन में दौरान बि मुदाख़लत था करे छॾनि। लॉ थो चए त कंहिं इन्वेस्टिगेशन जे इदारे खे तव्हां दौरान इंक्वायरी नथा कंहिं मामले खां रोके सघो, पर कनि था जज। ग्राउंड रियलिटी आई आहे, FIA खे नोटिस जारी थी वियो। बस ही FIA खे FIA छा गैर कानूनी तरीक़े सां गिरफ़्तारियूं कनि पिया फॉरेन फंडिंग केस में, जेके छापा हणनि पिया वञी करे। इहो ज़ाहिर आहे FIA जो जेको प्रोसीजर्स हूंदो मूंखे इहा ख़बर न आहे, जो मां इन करे हुन ते नथो ॻाल्हाइणु चाहियां। पर मां हिकिड़ी जनरल ॻाल्हि कई त हर कंहिंखे किथां न किथां फेवर मिले थी, ऐं फेवर वठण में इमरान ख़ान जेको आहे गुज़िरियल 22 सालनि खां हुनजो मास्टर रहियो आहे। अच्छा, यानी की सॼा कूड़ ॻाल्हाए यूरोपी यूनियन खां फेवर्स वठणु, सॼा कूड़ ॻाल्हाए अमेरिका खां सपोर्ट वठणु, सॼा कूड़ ॻाल्हाए बर्तानिया खां सपोर्ट वठणु, सॼा कूड़ ॻाल्हाए ज़कात, चंदे, ख़ैरात इलाह पंहिंजी हॉस्पिटल जे नाले ते फंड वठी उन्हनि खे ग़लति इस्तेमालु करणु, इमरान ख़ान जो ट्रैक रिकॉर्ड ई इहो रहियो आहे। असां चऊं था त नवाज़ शरीफ़ ते जेके केस ठाहिया, मां अॼु बि चवां थो, जेकॾहिं तव्हां पनामा में उन ते इल्ज़ाम लॻायो आहे अरबें खरबें रुपए जो, त पनामा खे ट्रायल करे हुनखे सज़ा ॾियो आहे। पनामा जे केसनि में त हा बाबा तूं हेतिरा अरब रुपया कया, तव्हां हुनखे सज़ा हुन में कान ॾिनी आहे, तव्हां सज़ा हुनखे हिकिड़े अहिड़े केस में ॾिनी आहे जेके ॿुधी करे खिल ईंदी आहे त पुट खां पघार कान वरितईं। उहो जेको आऊं तव्हांखे बैकग्राउंड ॿुधायो हो त दुबई जो वीज़ा जेकॾहिं कंहिंखे खपंदो आहे, जंहिंजी ट्रेवलिंग घणी हूंदी आहे, त कंहिं न कंहिं कंपनी में, इहो न आहे। पाकिस्तान जा अधु खां वधीक सियासतदान ऐं अधु खां वधीक ब्यूरोक्रेट, इनफैक्ट अधु खां वधीक जर्नलिस्टनि जा बि जेकॾहिं तव्हां इहो दुबई जा या हितां जा वीज़ा चेक कंदव त कंहिंजो को बिज़नेस वीज़ा हूंदो या कंहिंजो, जॾहिं त उनजो हिते रिटर्न्स में उनजा ज़िक्र न हूंदा आहिनि। मसइलो इहो ई आहे न त, पर उन केस में जेकॾहिं हा अञा उन पुट खां चलो पैसा बि वरिता हुजनि हा, ऐं पंहिंजे रिटर्न में छो न करे हा, तॾहिं बि ॻाल्हि सम्झ में अचे पई। भई जुर्म त तॾहिं थिए हा न। हा, सादिक ऐं अमीन वारो उन ते उन्हनि एलिगेशन लॻायो त
छो जो तूं इहो वीज़ा वारो मामिलो पुट जी कंपनी वारो पंहिंजे रिटर्न में न ॾिनो त लिहाज़ा तूं सादिक अमीन आहे ऐं तायत लान आयल। यानी हिते को पुछण वारो कान्हे हिननि जजनि खां बि भाई जज साहब अॼु जेको टियों हिन चीफ जस्टिस साहब पाण इहो बयानु ॾिनो आहे, हाणे त ख़ैर वञण वारो आहे पाण, ऐं हर उहो जज जंहिं हिन क़िस्म जी ज़्यातियूं कयूं आहिनि, जेकॾहिं वरी तव्हां हुनजी तारीख़ ॾिसो त अवाम में बि रुसवा थियो आहे। अच्छा। ऐं पाकिस्तान में न सॼी दुनिया में कुदरत जो निज़ाम इहो आहे त रुसवाई हुनजे नसीब में ईंदी आहे, चाहे उहो तव्हां मौलवी मुश्ताक खे ॾिसो, इफ़्तिखार चौधरी खे ॾिसो, उन साकिब निसार खे ॾिसो, इन गुलज़ार अहमद खे ॾिसो, इहे बि त जज आहे न सुप्रीम कोर्ट जा। पर जॾहिं हिननि ज़्यादती कयूं, हाणे हिकिड़े नेस्ला 1100 गज़ जे प्लाट ते हिकिड़ो चीफ जस्टिस आहे पाकिस्तान 5 रुकनी बेंच खणी ऐं 3 रुकनी बेंच ठाहे वेठो हूंदो, आख़िर हुनखे किराए करे दम पकड़े। अरे भाई हिन मुल्क में हज़ारे लखे एकड़ जी तूं ॻाल्हि कान थो करीं। हे सॼो DH पोर्ट कासिम KPT जेके सिंध गवर्नमेंट जो अरबे रुपए जूं ज़मीनूं खणी वेठियूं आहिनि, उन्हनि जी तूं कान थो करीं। उते हिकिड़ो नोटिस पियो ॾी त पोइ वाद बंदि पियो थी वञे। मसइलो इहो आहे त को नेस्ला वाला ग़रीब जिन बुकिंग करायूं उहो तुंहिंजी गिची में पइजी विया ऐं तूं हुनखे ज़मीन बोस कराए हुन में ख़ुशि थी वएं त अॼु आहीं किथे पोइ इहो जस्टिस गुलज़ार साहब? अॼु हुनजी पब्लिक में या कंहिं बि लेवल ते हुनजो खे कहिड़ो को माण्हू चङे लफ़्ज़नि में यादि थो करे। तव्हां में ताक़त आहे त पोइ अॻु में तव्हां ताक़तवर धुरिन जी सभिनी इदारनि खां चवां त फ़ैसिलो ग़लति या सही, मां चवंदो जेकॾहिं मेरिट आहे त सभिनी लाइ बराबरि हुजे। जेकॾहिं नेस्ला खे 100-150 गज़ जी को मेरिट ऐं डीमेरिट जो हुन में इशू हो त पोइ हज़ारे लखे एकड़ अॻु में आहे न, उहो 100-150 एकड़ उहो बि गज़। अच्छा, वरी जिन परचेस कयो उन्हनि जो कहिड़ो कसूर हो? भई तूं बिल्डर खे सज़ा ॾियां, इदारनि खे सज़ा ॾियां। अच्छा, हुन में न कंहिं बिल्डर खे सज़ा आई आहे, न कंहिं इदारनि खे सज़ा आई आहे, रुगो उहो मसमार थी जिन वीचारनि ख़रीद कया उन्हनि खे ॾुख पहुतो न, उन्हनि खे नुक़सान थियो। मसइलो इहो आहे त हिन मुल्क में जेको ताक़तवर हूंदो आहे हुनखे कॾहिं कुझु कान थींदो आहे। इहे चाहे अदालतूं हुजनि, चाहे कानून हुजे, चाहे FI हुजनि। हाणे इमरान ख़ान खे या हुनजी सॼी रिजीम खे छा थियो आहे? ही BRT जेको आहे पिशावर हाणे ने 5 साल ने चुप करे वेठी हुई। हाणे छो जो हुकूमत चेंज थी आहे त हाणे हिननि खे BRT पिशावर नज़र थी अचे, मालम जब इहे सभु केस प्रूफ्ड केस हुया, छो ने चुप करे वेठी हुई? छो इहे अदालतूं उन ते नोटिस न पियो वठनि? सभु चुप करे वेठा हुया। पर हाणे वरी हू लॉन्ग मार्च जी ॻाल्हि कनि पिया, वरी इहे शोर जेके आहिनि मची चुका आहिनि बाक़ाइदा तौर ते इमरान ख़ान साहब लॉन्ग मार्च जी तरफ़ वञनि था, कंटेनर्स कुझु अची विया आहिनि इस्लामाबाद में, छा थियणु वञे पियो इन ॾींहंनि में? ॾिसो, लॉन्ग मार्च खां अलावा हिन वटि त ख़ैर को ऑप्शन ई कान्हे। वजह इहा आहे जो हुनखे ख़बर आहे त हिन जूं सभु चोरियूं पकड़िजी चुकियूं आहिनि। सभु हिन जा केस जेके आहिनि उहे प्रॉपर स्टेज ते हली रहिया आहिनि। गुज़िरियल ॾींहुं हॉर्स ट्रेडिंग वारी ऑडियो बि जेको आहे लीक थी हुई। हिन जी सभ खां वॾी जेकी हिन जी ऑडियो आहे जंहिंमें हीउ फरमाए रहियो आहे त तव्हांखे असांखे कीअं मीर जाफ़र ऐं मीर सादिक जा लक़ब कंहिंखे ॾियणा आहिनि, कीअं असांखे माण्हुनि खे गद्दार चवणो आहे, कीअं असां आज़ादी ऐं ग़ुलामी जी ॻाल्हि कंदासीं, कीअं इहे माण्हू जेको आहे असां ख़रीद कया आहिनि, 5 मुंहिंजे खीसे में पिया आहिनि, 5 तव्हां ॿिया ख़रीद कयो। का अहिड़ी शइ न आहे जेकी हिन चवंदा आहिनि न ही सियासत जी पस्तगी ते वञी हिन इहे कम कया। माण्हू छा सिर्फ़ु इमरान ख़ान ई ख़रीद कया, उन खां माज़ी में जेको आहे अहिड़ो कमु न थी वियो? ॾिसो, मसइलो इहो न आहे त पोइ हिन ऑडियो ते असीं जेको आहे तंज़ जो निशानो बणाइणु पाण खे इहो चई रहियो आहे। हाणे जॾहिं PTI जी हुकूमत हुई पंजाब में बोज़दार हो त PTI जा 5-10 MPA ख़रीद करे वेठो हुयो न, हुन सां गॾु वेठा हुआ न। हाणे सुवाल इहो आहे त चवंदा न पंहिंजे गिरेबान में कोई नथो झाके, सभिनी इहे कम कया आहिनि, पर हीउ पंहिंजो पाण खे पोर्ट्रेट इहो थो करे त ॼण ईमानदार जो पुटु इहो पैदा थियो हिन मुल्क में। सभ खां वॾो चोर जंहिं ज़कात जी चोरी कई हुजे, जंहिं ख़ैरात जी चोरी, यानी इन खां वधीक हिन मुल्क में ज़ुल्म छा थींदो त तव्हां अस्पताल जे नाले ते ज़कात ख़ैरात चंदे जा पैसा वठी हुनखे सियासत में इस्तेमालु कयो। अच्छा, ॿिया जेकॾहिं कंदा ज़ाहिर सियासत में त लॻंदो ई पैसो आहे, पोइ ख़बर न आहे सियासतदान हाणे मसइलो हिन कहिड़ा सोर्सेस आहिनि। तूं 60 जलसा कया 3 महीननि में, हिन 60 जलसनि जा पैसा घणा टोटल थिया आहिनि ॾेखारनि न पंहिंजे रिटर्न ते। 60 जलसनि जो इख़राजात जेके आहिनि शो कया आहिनि। माण्हू ग़लति चवनि भई हिते सभु ग़लति आहिनि। हाणे हुनजी हिकिड़ी स्टेज आहे त केरु वधीक केरु घटि, सही आहे न? ठीकु आहे। अच्छा, हिते नाणे वारे वज़ीर जी ॻाल्हि कयूं पिया त जमाली साहब डॉलर बि असीं ॾिसूं पिया त ॾींहं ब ॾींहुं हेठि अचे पियो कि असांजो वरी प्रोग्राम जो छो जो टाइम घटि हुजण करे रहिजी वेंदियूं। हिकु त UN जेकी करारदाद मंज़ूर कई आहे पाकिस्तान जी तारीख़ में, मां सम्झां थो या पाकिस्तान जे लाइ पहिरियों दफ़ो 141 मुल्कनि मुतफ़िक़ा तौर ते हिन करारदाद खे मंज़ूर कयो आहे। ऐं असां हिन वक़्तु जेकी हुकूमत आहे ख़ासि तौर ते हिन में बिलावल भुट्टो जेको वज़ीर ख़ारजा आहे, जेके हुन जूं काविशूं आहिनि ऐं जेको हुन कश्मीर जे हवाले सां हुते ॻाल्हायो आहे, ऐं जेको जर्मनी में जेको आहे वरी हुनजी लाइ उन्हनि चयो आहे त यूक्रेन ऐं कश्मीर जे मामलनि खे हिकु नज़र सां ॾिठो वञे त इहा पाकिस्तान जी सफ़ारती वॾी कामयाबी आहे। त असांखे बिलावल भुट्टे खे, शहबाज शरीफ़ साहब खे ऐं जेके PDM जी जमातूं ज़ाहिर आहे या मुश्तरका हिकिड़ो
पॉइंट ऑफ व्यू हूंदो आहे त असांखे ही पेश करिणो आहे। जॾहिं तव्हां वेंदा आहिनि कंहिं बि UN में या ॿी जॻह ते त हिकिड़ो डिस्कशन्स में ईंदियूं आहिनि। सभिनी खे मुबारकबाद ॾियणु घुरिजे त सफ़ारती सतह ते न त अक्सर करारदादुनि में तव्हां ॾिसो त चाइना ऐं रशिया अमेरिका सां अलॻि महाज़न ते हूंदा आहिनि, पर इहा पहिरीं अहिड़ी करारदाद आई जेकी मुतफ़क़ा हुई ऐं रशिया हुजे या चाइना हुजे या अमेरिका हुजे हिकिड़े पेज ते पाकिस्तान जे लाइ नज़र आया। सॼी जेकी हुकूमत आहे असांखे सभिनी खे मुबारकबाद ॾियणु घुरिजे। ॿियो डॉलर वारी हाणे तव्हां ॻाल्हि कई त ॾिसो कर्ज़नि जी अदायगी जो हुजनि था मरहलेवार हू कनि पिया 2600 अरब रुपया कर्ज़ त घर वेठे तव्हांजा माफ़ थिया डॉलर जे हेठि अचण सां। सही अहिड़े तरीक़े सां जेकर अञा हेठि अचे थो त ईअं तव्हां सम्झो त अधु कर्ज़ जेको आहे उहो पर ॾिसो जमाली साहब ही महंगाई वग़ैरह इहा बि त ख़त्म थिए न। महंगाई ख़त्म थियण लाइ उहे त रेट्स जॾहिं उहे दुकानदार कल्ह जेको आहे हिकु रीज़न ॾींदा हुया त भई डॉलर मथे वियो आहे, पेट्रोल मथे वियो, हाणे बि शयूं आहिस्ते आहिस्ते हेठि पयूं अचनि। चइनी सूबाई हुकूमतनि जी चइनी सूबाई हुकूमतनि जे हर ज़िले में वेठल उन्हनि जी ज़िले हुकूमतनि जी वजह इहा आहे जो महंगाई अच्छा जमाली साहब कामरान टिसोरी साहब गवर्नर सिंध थी विया, वॾा एतिराज़ आहिनि MQM जे अंदरि, खोड़ ख़बरूं हलनि पियूं, थोरो कंसाइज़ इन शइ ते कॉमेंट करे वठिजो त मुबारकबाद ॾींदो तव्हां उन्हनि खे गवर्नर सिंध थियण ते, या जेको आहे पोयां वरी कहाणी आहे जेका तव्हां असांखे ॿुधाइणु चाहियो था। कामरान टिसोरी खे गवर्नर न त MQM जी हिन में का गुजरी अॻ में उन्हनि जी वापसी थी शामिल आहे, न सिंध गवर्नमेंट जी का दिली रज़ामंदी शामिल आहे, न वफ़ाक़ी हुकूमत जी का दिली रज़ामंदी शामिल आहे। वी वांट टू नो ॻाल्हि उहा ई आहे त हिन मुल्क में जेको ताक़तवर हूंदो आहे उहो पंहिंजा फ़ैसिला मंझराए वेंदो आहे। बहरहाल सो कामरान टिसोरी साहब गवर्नर सिंध जो उहिदो उन्हनि खे मिली वियो आहे ऐं बहरहाल उहो थी विया आहिनि, उहो उन्हनि खे मुबारक हुजे। गवर्नर सिंध असांजा जिन कयो आहे उन्हनि पंहिंजे लाइ बहितर सम्झो। सही, इन ते वधीक असां तव्हां खां ख़बरूं अञा सुभाणे बि वठंदासीं। सो नाज़रीन ही हुई सूरत हाल जी सियासी हवाले सां असीं ॻाल्हायोसीं ऐं बोर्ड सबब जेका सूरत हाल आहे त केतिरा माण्हू अकॉर्डिंग टू इंफॉर्मेशन मिनिस्टर पंहिंजे घरनि जी तरफ़ वापसि वञी रहिया आहिनि। इन ते वधीक असीं जेको आहे प्रोग्राम में बाक़ाइदा फोकस थी करे ऐं उन शइ खे अव्हां जे आॾो रखंदासीं त केतिरा माण्हू घर वञनि था, उन्हनि खे कहिड़ियूं कहिड़ियूं फैसिलिटीज़ ॾिनी वञनि पियूं ऐं अॻिते अञा कहिड़ो रिलीफ जो जेको कमु आहे उहो सिंध हुकूमत बोर्ड मुतासिरनि खे मुहैया करणु वञे पई। सो ॾींदा इजाज़त, मुलाक़ात थींदी सुभाणे। पंहिंजो फीडबैक ॾियणु विसारींदा। अल्लाह हाफ़िज़।